नौशर फिरोज़ मावा के ख़बर ॾींदा हलूं। ब्यूरो चीफ फैसल भट्ट जी रिपोर्ट मुताबिक़ डिवीज़न शहीद बेनज़ीराबाद सदर उम्मीदवार PS पंटीह मोहतरम ज़ियाउल हसन लंचार ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िला नौशर फिरोज़ जे सदर मोहतरम रईस फ़िरोज़ अहमद ख़ान जमाली इलेक्शन मुहिम जे हवाले सां अॼु PS पंटीह ऐं 206 PS 34 जे केतिरनि ई ॻोठनि जे नेक मर्दनि तरफ़ां ॾिनल आजियाने जे प्रोग्राम में शिरकत कई। मुआज़िन जो ॻोठाणनि पारां विख विख ते गुलाब जे गुलनि ऐं जीए भुट्टो जे नारनि सां आजिया मोहतरम ज़ियाउल हसन लंचार ऐं मोहतरम फ़िरोज़ अहमद ख़ान जमालीअ खे बोस्कीअ जा पटका टोपियूं ऐं अजरक पाराया विया। ॻोठाणनि पारां 8 फेबरवरी ते तीर जे निशान ते ठपो हणी पाकिस्तान पीपल्स पार्टी जे उम्मीदवारनि खे कामयाबु करण जो वचन कयो वियो। उन मौक़े ते साबिक़ MPA डॉक्टर अब्दुल सत्तार राजपर, गज़नफर अली राजपर, सदर PYO ज़िला नौशर फिरोज़ अब्दुल नबी जमाली, सदर PP तालका काजी अहमद मोहम्मद यासीन शर, इंफॉर्मेशन सेक्रेटरी PP तालका काजी अहमद रईस, अजीज़ अहमद बेहन, चौधरी असगर अली वसीर, चेयरमैन UC चीहो, सैयद नूर मोहम्मद शाह उर्फ नूरानी, मेंबर ज़िला काउंसिल UC मिस्र जी वाह, रईस सादात अली डायरी, चेयरमैन UC मिस्र जी वाह, मोहकमुद्दीन राजपर समेत ॿिया PP अॻवान पिणु मौजूद।